नशर फ़रोज़ मां रिपोर्ट करे रवायत ज़ाहिद हुसैन खोखर। अमरीका इसराइल पारां मुसलमान मुल्कनि फ़लस्तीन ईरान ते हमलनि ख़िलाफ़ नशर फ़रोज़ जा सहाफ़ी सरापा एहतजाज। अॼु अलावारे चौक खां पाकिस्तान प्रेस क्लब ताईं राजा रईस सोलंकी, एम ज़फ़र तगर, अली नवाज़ सोलंकी, अबरार चांडियो, GM मिरानी, अयाज़ मलिक ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली निकिती। अमरीका ऐं इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई ऐं मुतालबो कयो वियो त मुसलमान मुल्क ईरान जे साथ ॾिनो वञे। यहूदी नसारा न मुसलमाननि जा दोस्त आहिनि न थींदा। क़ुरान शरीफ़ में वाज़े लिखियलु आहे, पोइ बि मुसलमान मुल्क यहूदियुनि जे पासे बीठा आहिनि। सऊदी अरब, दुबई ऐं ॿिया जेके मुल्क उहे अंग्रेज़नि जा दलाल आहिनि, इहे यहूदियुनि ऐं नसारनि जे अचण ते रनो न चाहींदा आहिनि। उन्हनि खे शर्म अचणु खपे। फ़लस्तीन में सालनि खां इसराइल मुसलमान खे शहीद करे रहियो आहे ऐं ट्रम्प ऐं इसराइल असां मुसलमाननि जा दुश्मन आहिनि ऐं रहंदा ऐं कॾहिं बि कंहिं मुसलमान सां सचा न थींदा। हिननि इराक़ में ज़ालिम बर्बरियत करी वरी अफ़गानिस्तान खे उजाड़ियो, हाणे वरी ईरान जे मुसलमाननि खे बिला जवाब शहीद करे रहिया आहिनि। असीं पाकिस्तान हुकूमत खे अपील था करियूं त टाकड़ करे ईरान खे वधीक तबाह थियण खां बचाए वञे। ईरान मुसलमाननि ख़ातिर पियो विढ़े, इन जो सभिनी मुसलमाननि खे साथ ॾियणु खपे। जेकॾहिं न त पोइ पाकिस्तान ते बि इहे यहूदी हमला कंदा।